इस्लामाबाद एहतसाब अदालत आसिफ अली ज़रदारी खे इलाज लाइ कराची मुंतक़िल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे इलाज लाइ कराची मुंतक़िल करण जी दरख़्वास्त रद्द कंदे आसिफ अली ज़रदारी ऐं संदसि भेण फलियाल टालपुर जी जुडिशियल डिमांड में 26 नवंबर ताईं वाद करे छॾी। इस्लामाबाद एहतसाब अदालत जे जज आज़म ख़ान जाली बैंक अकाउंट्स ऐं पार्क लैंड केस जी ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में फलियाल टालपुर खे अदालत में पेश कयो वियो ऐं आसिफ अली ज़रदारी बीमार हुजण सबबि उन खे अदालत में पेश न कयो वियो। उन मौक़े ते आसिफ अली ज़रदारी जे वकील लतीफ़ ओस आसिफ अली ज़रदारी खे बीमारी सबबि इलाज लाइ कराची मुंतक़िल करण जी दरख़्वास्त ते दलील ॾींदे चयो त आसिफ अली ज़रदारी जी पूरी मेडिकल हिस्ट्री कराची में आहे, हुन जो बहितर इलाज उते ई मुमकिन आहे। जंहिं ते नेब प्रोसिक्यूटर दरख़्वास्त जी मुखालफ़त कंदे चयो त आसिफ अली ज़रदारी खे पिम्स अस्पताल में मुंतक़िल करे उन खे सब जेल करार ॾिनो वियो आहे, जिते उन खे तमामु तिबी सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। जेकॾहिं उन खे निजी डॉक्टर जी ज़रूरत आहे त उन लाइ हुकूमत खे दरख़्वास्त ॾियनि। जंहिं ते लतीफ़ ओसा जो चवणो हो त हिक मरीज़ खे इलाज लाइ परॾे मोकिलण लाइ तयारु आहिनि, बाक़ी आसिफ अली ज़रदारी खे मुल्क अंदरि मर्ज़ी मूजिबि इलाज करण जी इजाज़त नथी ॾिनी वञे। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी हुकूमत खां पहिरियां बि का ख़ैरियत न घुरी हुई ऐं न वरी हाणे घुरंदो। अदालत आसिफ अली ज़रदारी खे कराची मुंतक़िल करण जी दरख़्वास्त रद्द कंदे आसिफ अली ज़रदारी हुन जी भेण फलियाल टालपुर जे जुडिशियल डिमांड में 26 नवंबर ताईं वाद करे छॾी। कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम इस्लामाबाद।